जरवार मां ख़बर पहुंचाईंदासीं। केबी मिंगरा की रिपोर्ट मूजिब पनवाकल भरिसां मुबैना तौर ते अगवा थियल जरवार रवासी आज़ाद न थी सघियो। जरवार में मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि ऐं वारसनि जो बाज़ियाबी लाइ एहतजाज। जरवार प्रेस क्लब अॻियां सियासी समाजी अॻुवाननि खुदा बख़्श मिंगरा, मोहम्मद शरीफ गबोल, मुमताज़ अली, इमाम दीन बोज़दार ऐं वारसन जाबिर गबोल की अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त जरवार रवासी पुरत अब्दुल मजीद गबोल खे हथियारबंदनि 4 ॾींहं अॻु पनवाकल भरिसां दोदलो थाणे जद नेशनल हाईवे तां अगवा कयो वियो हो। नारा मारो। अब्दुल मजीद के औरत अब्दुल मजीद के औरत अब्दुल मजीद के जय गुरुदा अब्दुल मजीद जी गुरुदा अब्दुल मजीद जी गुरुदा औरत अब्दुल मजीद के 4 पनवाकल मां शहरा पार्लियामेंट टीम सगत नई मशहूरी केटीएन न्यूज़ जरवार गबोल के अब्दुल मजीद गबोल के औरत अब्दुल मजीद के। एहतजाज करण जो वधीक चवणो त अगवा थियल अब्दुल मजीद गबोल पुरियत आहे। हू पोरियो करे घर हलाईंदो हो। हिन अगवा खां घर भाती परेशान आहिनि। हिन जे अमड़ खे बेहोशी जा दौरा पिण पइजी रहिया आहिनि। SSP सखर SSP घोटीअ खां मुतालबो कयो त फौरन पुरियत अब्दुल मजीद गबोल